सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाकीज़ा जिंदगी के मीरा रहे नूर समझो। हुजूर पाक जी जिंदगी के मीना रहे नूर समझो। साईं जो उथण वेहण खाइण पीअण ॻाल्हाइण ॿोलाइण, साईं जी निशिस्त बर्खास्त खिलवत जलवत। अतिउल्लाह व अतिउर रसूल व उलिल अम्रि मिनकुम, अल्लाह जी ताबेदारी कयो ऐं अल्लाह जे रसूल जी ताबेदारी कयो ऐं उलिल अम्र जी ताबेदारी। उलिल अम्र मां मुराद उन्हनि माण्हुनि जी ताबेदारी कयो जेके अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुक्मनि ते हलण वारा हुजनि। रब तो फरमाए वमन युतिर रसूल फक़द अता अल्लाह, जे मुझे रसूल जी ताबेदारी कई ॼण मां अल्लाह जी ताबेदारी कई। वरी कुरान जो आवाज तो अचे कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम। अल्लाह साईं तो फरमाए मुंहिंजा महबूब तुंहिंजी पंहिंजी पाक ज़ुबान सां माण्हुनि खे चई ॾे त ए दुनिया जा इंसानो, जेकॾहिं तव्हां चाहियो था त तव्हांजो अल्लाह सां ताल्लुक क़ाइम थिए, तव्हां मुहम्मद करीम जे दग ते हलो। जेकॾहिं मुंहिंजे दग ते हलंदो त अल्लाह पाण तव्हां सां प्यार कंदो। अल्लाह तव्हां सां प्यार बि कंदो ऐं तव्हांजा गुनाह बि बख़्शींदो। तौबा कयो, अञा तौबा जा दरवाजा बंद कोन थिया। हुजूर साईं फरमायो ताइबु मिन ज़म्बि कमन ला ज़म्ब लह, जेको सच्ची दिल सां तौबा थो करे अल्लाह से उन जे गुनाहनि खे ईअं थो बख़्शे ॼण गुनाह कया ई कोन अथई। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़माने में मींहुं बंदि थी वियो, बरसात न पई पए, माण्हू परेशान थी विया ॾाढो। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम के माण्हुनि चयो त साईं तव्हां अल्लाह साईं खे अर्ज़ कयो त अल्लाह साईं को रहमत जो मींहुं वसाए। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम माण्हुनि खे चयो अचो त गॾिजी का गॾियल इज्तिमाई दुआ घुरूं। हज़रत मूसा कलीमुल्लाह दुआ घुराई, माण्हुनि आमीन चई। अल्लाह साईं जे तरफ़ां पैगाम आयो त मूसा हिन दुआ में तोसां गॾु जेके माण्हू शरीक आहिनि इन्हनि में हिकु अहिड़ो शख्स भी आहे जे तमाम घणा गुनाह कया आहिनि, वॾो फैली आहे। दुनिया जहान जो कोई अहिड़ो गुनाह कोन्हे जेको उन न कयो हुजे, मां उन जे करे कावड़ियो हां ऐं मां मींहुं बंदि कयो अथमि। जेसी ताईं उहो शख्स तव्हां खां जुदा न थींदो मां मींहुं न वसाईंदुसि। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह साईं खे अर्ज़ कयो त मुंहिंजा रब मूंखे ॿुधाए उहो कहिड़ो आहे त मां उनखे जुदा कयां। अल्लाह साईं फरमायो मूसा सबब तोखे ॿुधायो त मां मींहुं बंदि छो कयो आहे, सबब तोखे ॿुधायो, बाक़ी माण्हू न ॿुधाईंदुमि। मां पाण ॿियनि खे चवां थो त चुगलियूं न हणो, वरी मां अल्लाह पाण चुगली हणां। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम ऐलान कियो त मुंहिंजे रब मूंखे ॿुधायो आहे त हिन मेड़ में, हिन कचहरीअ में, हिन इज्तिमा में हिकिड़ो अहिड़ो शख्स भी आहे जंहिं एॾा गुनाह कया आहिनि जो अल्लाह साईं उन जे करे कावड़ियो आहे।
जेस ताईं उहो निकिरंदो न, रब तो चए मां उन वक्त ताईं मींहुं न वसाईंदुसि। हजरत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मां उन हमराह के चवां थो त असां खां जुदा थे। जलाली नबी अल्लाह जो हजरत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम, हजरत मूसा तो फरमायो वो केड़ो आ, वो निभागो चंड्रो केरा निकरे उन जे करे खल्क थी मरे, माण्हू लॾनि था, फसल असांजा तबाह थी विया, ढोर मरन था, डुकर पइजी वियो आहे बरसात न हुजण जे करे, इन जे करे मां उन शख्स के चवां थो त असां खां जुदा थे। उन हमरा के खुखी त वई त मां आहियां, ज़बान सां को न मञे त न मञे, पर खुखंदी हर कंहिंखे आहे। वो निकरे त नथो, दिल जो दिल में अल्लाह साईं के एलाज थो करे त मुंहिंजा अल्लाह तोखे तुंहिंजे पाक नालन जो वास्तो, तोखे तुंहिंजे इस्म आज़म जो वास्तो, तोखे तुंहिंजी रहमत जो वास्तो, तोखे तुंहिंजे करम जो वास्तो, मुंहिंजा अल्लाह 30-40 साल 50 साल मुंहिंजी उम्र आहे, हिन वक्त ताईं मूंखे नंगो न कयो थी, उघाड़ो न कयो थी, मुझो ढक्यो थी, मुझा अल्लाह अज भी माते मेहरबान कर, माखे नंगो न कर, माखे उघाड़ो न कर, माखे जाहिर न कर, माखे पधरो न कर। मां वायदो थो क्या मुझा अल्लाह त अज खां पोइ मां गुनाहन जे वेझो न वेंदुसि। उन हजरत मूसा जी रड़ ते रड़ा निभागा निकरे छो थो, जान छड परे थी त को रहमत जो मींह पे, हेरा वो शख्स दिल जो दिल में अल्लाह साईं के मिनतू थो करे, एलाज थो करे, अर्ज थो करे। थोड़ देर गुजरी निकतो तो कोई कोन, पर वड फुड़ो मींह शुरू थी वियो। जॾहिं वड फुड़ो मींह शुरू थी वियो त हजरत मूसा अल्लाह के अर्ज कयो, रब निकतो तो कोई कोन, रब तू फरमायो त जेसी ताईं वो निभागो न निकरंदो त मींह नाज़िल न थींदो। अल्लाह सी फरमायो मूसा जंहिंजे करे मींह रोकियो हुम उन जे करे वसायो अथमि। मां जॾहिं तोखे इहा ॻाल्हि ॿुधाई ऐं तूं इहो ऐलान करणु शुरू कयो तो उन हमराह दिल जो दिल में अहिड़ी त तौबह कई, मूंखे एॾा त एलाज कयईं जो मां अल्लाह खे बि उन जे मथां हया अची। मुसलमानों मोटी अचो अल्लाह जे दरवाजे ते, फफिरू इलल्लाह, फफिरू इलल्लाह, फफिरू इलल्लाह, रब जे दरवाजे ते मोटी अचो। तूबू इलल्लाह तौबतन नसूहा, इए तौबह कयो जीअं तौबह करण जो हक़ आ। का खबर रहे त जिंदगी घणा ॾींहं आ, घणो वक्त आ, घणियूं सातूं आहिनि, घणियूं घड़ियूं आहिनि। मरणो त हर कंहिंखे आहे, न को रहियो आ न को रहंदो। अमीर भी वेंदा, गरीब भी वेंदा, भोतार भी वेंदा, सरदार भी वेंदा, खान भी वेंदा, नवाब भी वेंदा, राज जा माण्हू भी वेंदा, रहंदो नालो अल्लाह जो। रब से तो फरमाए कुल्लु मन अलैहा फानिन व यबका वजहु रब्बिका दुल जलाली वल इकराम। हर शय फना थी वेंदी, रुगो अल्लाह जे ज़ात के बका है। सैयद कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत जे तरीके के अपनाइण जी कोशिश कयो, माना हुजूर साईं जे दग ते हलण जी कोशिश कयो, पाक पैगंबर साईं जो अदब कयो, सैयद कायनात जो चयो मञो। सॾु करणो थी हिकिड़े अल्लाह के सॾु कर, सजदो करणो थी हिकिड़े अल्लाह जो सजदो कर, झुकणो थी त हिकिड़े रब जे दरवाज़े ते झुक, तुंहिंजी पेशानीअ ते गैरनि जे
सजदन जा निशान न हुजण खपन। शिरक ऐं बिदत का पंहिंजो पान के बचाए रब जे दर ते मोटिया। हर निमाज जे हर रकात में हर निमाजी अल्लाह से वादो तो करे, इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन जी माना जेकरे तोखे समझ में अचे, मतलब जेकरे तोखे समझ में अचे। हर निमाज जे हर रकात में हर निमाजी ये लफ्ज पढ़े तो जण पंहिंजे अल्लाह सां वाइदो थो करे, रब सां वचन थो करे, रब मां तुंहिंजी इबादत कयां थो ऐं तुंहिंजी ई इबादत कंदो रहंदुसि ऐं मां दुख सुख में रुगो तोखां ई मदद घुरां थो ऐं तोखां ई मदद घुरंदो रहंदुसि। अल्लाह के सॾु करण सिख। जेकॾहिं रब जे दर ते ईंदे त दर बदर थियण खां बची वेंदे। जेकॾहिं हिकिड़े अल्लाह जो दर छॾींदे त दर दर ते झुकणो पवंदुई। अल्लाह जे दरवाज़े ते मोटी आ। रब तो फरमावे कलाम मुक़द्दस में उदऊनी अस्तजिब लकुम। ओ मुंहिंजा बाना मांखे सॾु कंदो कर त मां अल्लाह तोखे जीअ सां जवाब ॾींदुमि। 24 कलाक रब जो दरवाजो खुलियो पियो थी। जड़े वक्त वणई अच अल्लाह के सर कर। अल्लाह तो फरमाए बेन जा दरवाजा रात जो बंद थी वेंदा, मुंहिंजो दर खुलियो पियो थी। ॿिया सभु सुम्ही पवंदा पर मां तुंहिंजे करे पंहिंजे मथां निंड खे भी हराम करे छॾियो आहे। अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला तअख़ुज़ुहु सिनतुन वला नौम लहू मा फिस समावाति व मा फिल अर्द मन ज़ल्लज़ी यशफ़उ इंदहु इल्ला बिइज़्निहि यअलमु मा बैन अयदीहिम व मा खल्फहुम वला युहीतून बिशैइन मिन इल्मिही इल्ला बिमा शाअ वसिअ कुर्सियुहु समावाति वल अर्द वला यऊदुहु हिफ्ज़ुहुमा व हुवल अलियुल अज़ीम। रब तो फरमाए मां सॼे जहान के निंड कराईंदो हां पर पाण जागंदो हां। रब तो फरमाए बाना मां तुंहिंजे करे पंहिंजे मथां निंड खे हराम करे छॾियो। निंड त निंड आहे पर मां ऊंघराटनि खां भी पाक आं, पिंकिन खां भी पाक आं। जड़े वक्त मूंखे सॾींदे मां अल्लाह तोखे जीअ सां जवाब ॾींदुमि। ऐं ॿी जगह ते रब तो फरमाए वला तदउ मिन दूनिल्लाहि मा ला यनफउक वला यज़ुर्रुक फ़इन फ़अल्त फ़इन्नक इज़न मिनज़ ज़ालिमीन। उते रब तो चवई मांखे सॾु कंदो कर, मां तोखे जीअ सां जवाब ॾींदुमि। ऐं हुते रब तो चवई मां खां सवाइ ॿिए खे सॾु न कजांइ, छो त ॿियनि जे हथनि में न नफ़ो थी न नुक़सान थी। जेकॾहिं ॿियनि खे सॾु कंदे त ज़ालिमनि मां बणिजी वेंदे। आहे को मुसलमान जेको वाइदो करे त मां हर दुख सुख में अकेले अल्लाह खे सॾु कंदुसि। अल मक़सूद इको साउंड शिकारपुर उस्ताद असांजी मेहनत जो खुलासो सिर्फ इहो आहे त माण्हू रब जे दर ते मोटी अचे। असां अल्लाह खां एतिरो नथा डिॼूं जेतिरो ॿियनि खां था डिॼूं। अल्लाह जो कसम सच थो ॻाल्हायां, जेतिरो ॿियनि खां था डिॼूं एतिरो अल्लाह खां डिॼूं त बुज़ुर्ग थी वञूं। हालांकि सब खां वधीक थोड़ा, सब खां वधीक एहसान है, सब खां वधीक मेहरबानियूं रब जे ज़ात जूं आहिनि। अल्लाह से जो एडियूं मेहरबानियूं आहिनि, मेहरबानियुनि जो बदलो त न ॾेई सघंदे
पर जेकॾहिं रब जे मेहरबानिन खे गणन शुरू करे त गणे भी न सघने। रब तो चवई व इन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा। ए मुंहिंजा बाना जेकॾहिं मुंहिंजे मेहरबानिन खे गणन शुरू करे त गणे भी न सघने। पैदा भी अल्लाह कयो आहे, वरी हलणो भी अल्लाह ॾे। कब्र में वञणो भी अकेलो आहे, ॿियो को गॾु भी न हलंदो, सिर्फ़ अल्लाह जो नालो कमी। असांजा हुकुमरान जेकॾहिं चाहिनि त माहौल बेहतर थी सके थो। हज़ारे माण्हू त असांजी सिंध में रुगो कबीलाई झड़नि में था मरनि। अलाए केतिरा कुंदर कुसजी विया, अलाए केतिरनि अमड़ियुनि जूं झोलियूं ख़ाली थी वयूं। जेकॾहिं असांजा खान सरदार भोतार नवाब असांजा ऑफिसर असांजा हुकुमरान सच्चा थियनि, रब जो कसम कबीलाई झड़ा न थींदा। ऐं वसीला भी खोड़ आहिनि असांजे मुल्क खे अल्लाह ताला घणो कुझु ॾिनो। वसीलनि जी खोट न आहे, असांजे मुल्क में ईमानदारीअ जी खोट आहे। बेईमानी असांखे तबाह करे छॾे। जेके जेके वॾनि कुर्सियुनि ते वेठा आहिनि इन्हनि जो पेट भरजे ई कोन थो। इंसान हरीस आहे, इन जे पेट खे कब्र जी मिट्टी भरी ऐं खणी भी कुझु न वींदो, वींदो भी हथे खाली। पर हिर्स केॾो आहे इंसान खे। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो ला तकूनु अबना दुनिया व कूनु अबना अल आखिरा। मां मोहम्मद करीम ते कलमे पढ़ण वारो दुनिया जा पुट न थिजो, आखिरत जा पुट थिजो। कब्र के याद कयो, क़यामत के याद कयो, उन मंज़र के याद कयो जॾहिं तव्हां ॿियनि जे कुल्हनि ते हूंदव, तव्हांजा लटा भी लाहे वठंदा, कफन जो चादरूं तव्हांखे पाराईंदा, तव्हांजा पिरी प्यारा मिट माइट पाण पंहिंजे हथनि सां तव्हांखे मिट्टी जी खॾ में पूरींदा, मथा मण मिट्टी जा विझी लतूं ॾेई तव्हांखे बंदि कंदा। उन वक़्त खे यादि कर, उते रब खां सवा ॿियो कोई कमु कोन ईंदुई। हिन दुनिया जे जहान में अॼु तुंहिंजो अकुल अलाए छो नथो कम करे, तुंहिंजो दिमाग़ अलाए छो नथो कम करे। इन जे करे रब तो फरमाए अफला ताकिलून अफला तंजुरून। ॾिसो छो नथा, अकुल मो कम छो नथा वठो। अफला तुबसिरून, तव्हां जूं अखियूं कम छो नथियूं कनि। ये मंज़र तव्हांखे यादि छो नथा अचनि। अलाए केतिरनि जा कांधी तव्हां बि थिया हूंदव, अलाए केतिरनि जे दफ़नाइण में तव्हां भी शरीक थिया हूंदव, पर तव्हांखे पंहिंजो मौत यादि छो नथो अचे। रब तो चवई कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, हर नफ्स खे मौत जो मज़ो चखणो। हराम खोरी असांखे तबाह करे छॾे। असांजूं दुआऊं छो नथियूं क़बूल थियनि। जो हलाल हराम गॾिजी वियो, का ख़बर न आहे त जेको कुझु खाऊं था हलाल था खाऊं कन हराम था खाऊं। हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो
जेको शख्स हिकड़ो गिरह हराम जो खाईंदो 40 ॾींहनि ताईं उन जी का बि इबादत क़बूल कोन थींदी। मुझा मोहतरम दोस्तो, अजो आलिमन जो कदुर कोन्हे, दीनदारन जो कदुर कोन्हे। पर मरण खां पोइ इन्हनि खे कदुर थींदो जॾहिं अखियूं ॿूटींदा, पोइ इन्हनि खे ख़बर पवंदी त इहे आलिम असांखे सच चवंदा, आलिम असांजा मुहसिन आहिनि। जेके अल्लाह जे तरफ़ था सॾनि, जेके दीन जे तरफ़ था सॾनि, जेके शरीयत जे तरफ़ था सॾनि, सैयद कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत तय्यबा जे तरफ़ था सॾनि। घणा मुसलमान आहिनि जेके नमाज़ था पढ़नि पाबंदी सां, घणा मुसलमान आहिनि जेके रोज़ क़ुरान पाक जो दौर कंदा आहिनि, घणा मुसलमान आहिनि जेके फिल्म न आहिनि ॾिसंदा, ड्रामा न आहिनि ॾिसंदा, राग न आहिनि ॿुधंदा, गाना न आहिनि ॿुधंदा, घणा आहिनि। घणा मुसलमान आहिनि जिन जे मोबाइल फोननि में गंदियूं तस्वीरूं कोन्हनि, घणा मुसलमान आहिनि जेको रोज़ानो पंहिंजे फोन तां ॿियनि ॾे चङा मैसेज कंदा आहिनि। असांखे छा थी वियो आहे? अॼु अल्लाह असांखां छो विसरी वियो आहे? अॼु असांखे क़बर क़यामत यादि छो नथी अचे? असांजे अखियुनि मां ॻोढ़ो पाणीअ जो छो नथो निकिरे? नदामत जा कतरा छो नथा निकिरनि? अॼु असांजूं दिलियूं पत्थर छो थी वयूं आहिनि? ओ मुसलमानो, अल्लाह जे तरफ़ मोटी अचो, क़ब्र क़यामत जी तैयारी कयो, क़ुरान सां मोहब्बत कयो, क़ुरान वारनि सां मोहब्बत कयो। हदीस पाक में अचे थो, जॾहिं गुनाह वधी वेंदा आहिनि कंहिं इलाके में, ॾोह वधी वेंदा आहिनि कंहिं इलाके में, गुनाह वधी वेंदा आहिनि कंहिं इलाके में, पोइ अल्लाह साईं इरादो कंदो आहे त उन इलाके खे रब गरक करे छॾे, तबाह करे छॾे। मां हिकु हदीस में पढ़ियो अथमि, उन ॻोठ में, उन तक में, उन तर में जॾहिं बांगो बांग चवंदो आहे, इन बांग जो आवाज़ अल्लाह खे एॾो वणंदो आहे जो इन बांग जे आवाज़ जे करे अल्लाह साईं उन इलाके तां पंहिंजो अज़ाब टारे छॾींदो। ऐं ॿी हदीस में मां पढ़ियो अथमि, जॾहिं अल्लाह तबारक व तआला इरादो कंदो आहे त हिन इलाके में गुनाह वधी विया आहिनि, मां इन इलाके खे गरक कयां, उन इलाके जे के मस्जिद में, के मदरसे में, के मकतब में जन नंढड़ा ॿार क़ुरान पाक जी तिलावत कंदा आहिनि, इन नंढनि ॿारनि जी तिलावत अल्लाह खे एॾी वणंदी आहे जो इन्हनि जे क़ुरान जे दौर करण जे करे अल्लाह उन इलाके तां पंहिंजो अज़ाब उतारे छॾे। नारे तकबीर, शान कुरान मजीद। वो को बि घर अहिड़ो कोन्हे जंहिंमें क़ुरान शरीफ़ न हुजे। तक़रीबन हर मुसलमान जे घर में क़ुरान शरीफ़ हूंदो, पर पोतनि पाराइण जे लाइ हूंदो, पढ़ण जे लाइ न हूंदो। के क़ुरान शरीफ़ जे भरिसां अगरबत्तियूं ॿारींदा, के रोज़ानो गुलाब जे गुलनि जूं कंढियूं विझंदा, के वरी क़ुरान पाक खे पींघे में विझी लोॾींदा जीअं ॿार खे लोॾबो आहे। क़ुरान इन जे करे न आहे आयो, क़ुरान शरीफ़ इन जे करे आयो आहे त क़ुरान खे पढ़जे, क़ुरान खे समझजे ऐं क़ुरान जे हुक्मनि जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारण जी कोशिश करे।
मोजा मोहतरम दोस्तों, नमाज की पाबंदी क्यों? इबादतुन में सब खां वडी इबादत नमाज आहे। नमाज मुहसिन जे एहसान जो इकरार आहे। ऐं ॿिन्ही जहाननि जे सरदार जॾहिं फानी जहान छॾियो पए त नबीअनि जे सरदार नबी, रसूलनि जे पगदार नबी, काइनात जे महदार नबी, अल्लाह जे दिलबर नबीयनि जे अफसर, शाफिए महशर, साक़ी कौसर, बुलंद बाला कदर, रहमत जे समंदर मिठड़े मोहम्मद करीम साईं जी ज़ुबान मुबारक मां आखिरी लफ्ज़ ही निकता हा। जॾहिं ॿिन्ही जहाननि जो सरदार फानी जहान छॾे पियो तो हुजूर साईं जी पाक ज़ुबान मां जेके आखिरी लफ्ज़ निकता उहे ही हुया, अस्सलातु 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 वमा मलकत ऐमानुकुम। त नमाज जी पारत हुजेव, नमाज जी पारत हुजेव, नमाज जी पारत हुजेव। गरीबन ते, मिस्कीनन ते, ज़ेर दस्तन ते, नौकरन चाकरन ते रहम जो मामलो कंदा। हलाल कमायो, हलाल खाओ, उनजा असर थींदा आहिनि। हिन जहान में ग़रीब जी काई इज्जत कान्हे, ॾोकड़नि वारे जी इज्जत आहे। शरीफ माण्हू जी इज्जत कान्हे, लुच लोफर जी इज्जत आहे। शरीफ माण्हू के सलाम करण वारा घटि, बदमाश के सलाम करण वारा घणा है। पर मदीने जे साईं हमेशा गरीबन सां प्यार कयो, मिस्कीनन सां प्यार कयो। ऐं साईं जन हमेशा आजिज़ीअ जो सबक पढ़ायो। फरमायो वॾाई न कजो, गुरूर न कजो, तकब्बुर न कजो, निवड़त कजो। ॿियनि खे पाण खां भलो समझजो, पाण खे ॿियनि खां कसो समझजो। जेकॾहिं तव्हां निवड़त कंदो त अल्लाह तव्हांजे इज्जतुनि में इज़ाफ़ो कंदो। हदीस पाक में हुजूर साईं जा लफ़्ज़ था अचनि, मन तवाज़ा लिल्लाहि रफ़अहुल्लाह। जेको अल्लाह ख़ातिर निवड़त कंदो, अल्लाह उन जे इज्जत में इज़ाफ़ो। एक दफे मदीने जे साईं काबे जे खिलाफ के पकड़े पान दुआ घुरी, अल्लाहुम्मा अना अब्दुका वब्नु अब्दिका वब्नु अमतिका नासियती बियदिका क़ज़ाउल फी हुक्मुक औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। निवड़त सिखणी थी मदीने जे साईं खां सिखी अच। उहो मुंहिंजो मिठड़ो मोहम्मद करीम जंहिंजो शान सॼी काइनात खां मथे आहे। वो मुझो मिठड़ो मोहम्मद करीम साईं जेको नबीयन जो भी नबी आ, रसूलन जो भी रसूल आ। वो मुझो मिठड़ो करीम साईं जंहिंजे चेहरे मुबारक जो जिक्र कुरान में, जंहिंजे जुल्फन मुबारकन जो जिक्र कुरान में, जंहिंजे कारन कारन वारन जो जिक्र कुरान में, जंहिंजे जुबान मुबारक जो जिक्र कुरान में। वो मुझो मिठड़ो मोहम्मद करीम साईं जंहिंजे हथन मुबारकन जो जिक्र कुरान में। वो मुझो मिठड़ो मोहम्मद करीम साईं जंहिंजे सीने जो जिक्र कुरान में, पुठाड़न मुबारकन जो जिक्र कुरान में। वो मुझो मिठड़ो मोहम्मद करीम साईं जंहिंजे शहर जो जिक्र कुरान में। वो मुझो मिठड़ो मोहम्मद करीम साईं जंहिंजे सहाबन जो जिक्र कुरान में। वो मुझो मिठड़ो मोहम्मद करीम साईं जंहिंजे पाक बीबिन जो जिक्र कुरान में, न्याणिन जो जिक्र कुरान में। अल्लाहु अकबर कबीरा। इन काइनात जे सरदार नबी वटा आजिज़ी, निवड़त ऐं न्याज़मंदी सिखिया। मदीने जे साईं हिक दफे काबे जो गिलाफ पकड़े हीअ दुआ घुरी ऐं ही लफ्ज़ फरमाया, अल्लाहुम्मा
अना अब्दुका वब्नु अब्दिका वब्नु अमतिका नासियती बियदिका क़ज़ाउल फी हुक्मुक। सुभान अल्लाह। हुजूर साईं जन अर्ज़ कयो मुंहिंजा अल्लाह मां मोहम्मद करीम तुंहिंजो बानो हां। ॾाढियां त चओ सुभान अल्लाह। हुजूर साईं जन फरमायो मुंहिंजा रब करीम मां मोहम्मद तुंहिंजो बानो हां। मां तुंहिंजे बाने जो ॿार हां, मां तुंहिंजी बानड़ीअ जो ॿार हां। पाक मोहम्मद करीम जे पाक लफ्ज़न तां मां सदके वञा। हुजूर साईं जे लफ्ज़न ते गौर त कर। अल्लाहु अकबर। ॼणो गुरूर जे इमारतुनि खे मिठड़े मोहम्मद अमीर ड्राहे विधो। साईं जन फरमायो अल्लाहुम्मा अना अब्दुका वब्नु अब्दिका वब्नु अमतिका नासियती बियदिका क़ज़ाउल फी हुक्मुक। मुंहिंजा रब करीम मां तुंहिंजो बानो हां, मां तुंहिंजे बाने जो ॿार हां, मां तुंहिंजी बानड़ीअ जो ॿार हां। ओ मुंहिंजा रब करीम मां मोहम्मद करीम जी पेशानी तुंहिंजे कब्ज़े कुदरत में आ। जीअं मां चाहियां उहो ई न थींदो, उहो ई थींदो जीअं तूं अकेलो अल्लाह चाहींदे। नफ़रतुनि खे ख़त्म कयो, झेड़ा घटायो, मोहब्बत जो माहौल कायम कयो। हिन धरती के एक दफ़ो ॿीहर अमुन जे धरती बणाइण जे लाइ पंहिंजो किरदार अदा कयो। अॼु इंसाननि मां इंसानियत निकिरी वई। इंसान लफ्ज़ उन्स मां निकतल आहे। उन्स जी माना मोहब्बत। अॼु इंसान नफ़रतुनि जो पुतलो आहे। मां पंहिंजे अमड़ियुनि भेनरुनि ऐं न्याणियुनि खे बि चवां थो त पंहिंजे घरनि में निमाज़ुनि जो एहतिमाम कनि। ओ मुंहिंजी अम्मा, ओ मुंहिंजी भेण, ओ मुंहिंजी न्याणी आयशा साहिण सां है, अम्मा हफ्सा सां है, अम्मा रुकैया सां है, अम्मा मेमूना सां है, अम्मा जुवेरिया जिन जहिड़ो हया ऐं शर्म काइनात में ॿिए हंधि तोखे ॻोल्हियो कोन मिलंदो। पाक पैगंबर जे पाक बीबिन जा किस्सा ॿुधायो, पाक पैगंबर जे पाक न्याणियुनि जा किस्सा ॿुधायो अमड़ियुनि भेनरुनि ऐं न्याणियुनि खे। ऐं मूंखे पक्का पंहिंजे रब में त असांजूं नेकोकार अमड़ियूं भेनरियूं न्याणियूं जेके निमाज़ुनि जो एहतिमाम कनि थियूं, रब जे पाक नालनि जो ज़िक्र कनि थियूं, अल्लाह जे क़ुरान जी तिलावत कनि थियूं, क़यामत जे ॾिहाड़े असांजे अहिड़ियुनि अमड़ियुनि भेनरुनि न्याणियुनि जो हशर पाक मोहम्मद करीम जे पाक बीबिन सां ऐं पाक न्याणियुनि सां गॾु थींदो। दुख सुख में एक ॿिए खे कमु अचो। कंहिं ग़रीब जी मदद करण में तव्हांखे ख़ुशी महसूस थियणु खपे। कि का ग़लती थी वञे त उनखे माफ़ कयो। पलांद वठण में उहो मज़ो न आहे जेको बख़्शण में मज़ो। कंहिं बुज़ुर्ग खे कंहिंजो साईं मां त हाणे हिनखे रोज़ तो बख़्शां, पर घणा दफ़ा बख़्शांसि, रोज़ तो ग़लतियूं करे, रोज़ तो ग़लतियूं करे, रोज़ तो ग़लतियूं करे। उन अल्लाह वारे उनखे चयो त एतिरा दफ़ा बख़्शेसि जेतिरा दफ़ा तुंहिंजी दिलि थी चवे त अल्लाह तुंहिंजा गुनाह बख़्शे। ॿियनि जा ऐब ढके त अल्लाह तुंहिंजा ऐब ढके। अल्लाह जो हिकिड़ो नालो सिफ़ाती नालनि मां सत्तार भी आहे। सत्तार जी माना ढकण वारो। हुज़ूर फरमायो तूं ॿियनि जा ऐब ढकींदे त अल्लाह तुंहिंजा ऐब ढकींदो।
सैयद कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंजन सां त चङायूं कयूं पर परावन सां भी चङायूं कयूं। हुजूर दोस्तन सां त चङायूं कयूं पर हुजूर दुश्मनन सां भी चङायूं। अल्लाहु अकबर। थोरन थोरन ॻाल्हियुनि ते तुंहिंजूं कुहाड़ियूं उभियूं आहिनि, न छॾींदुसि तोखे। रत तुंहिंजी टचके थी। बिन्ही जहाननि जे सरदार जी पाक बास न्याणी बीबी ज़ैनब जॾहिं मक्के खां मदीने थी अचे, हिजरत करे ॾाची ते सवारा काफरन अम्मा ज़ैनब ते हमलो कियो। अम्मा ज़ैनब साईं ॾाची तां किरी पई। मिठड़े मोहम्मद करीम साईं जी सब खां वॾी न्याणी, पेट भरी ही, हमल ज़ाए थी वियो ऐं एॾो धक लॻो जो इन तकलीफ़ में हली हली अम्मर ज़ैनब साईं फौत थी वई। पर तव्हांखे ख़बर हुजण खपे, जॾहिं इन वाक़े जो जवाबदार हो काफर अचानक सैयद कायनात जो साम्हूं आयो ऐं साईं जन खे चई, साईं मां कलमो पढ़ी मुसलमान थो थिया, मां तव्हां खां माफ़ी वठण आयो हां, मुंहिंजो गुनाह बख़्शियो। सहाबी तरारू खणी निकता थे उहो आ जे अम्मा ज़ैनब खे केरायो हो ॾाची तां, जंहिंजे नतीजे में अम्मर ज़ैनब साईं जो हमल भी ज़ाए थी वियो ऐं उन्ही तकलीफ़ में हली हली अम्मर ज़ैनब जहान छॾे वई ऐं फौत थी वई। सहाबिन उन ते हमले करण जी कोशिश कई त इन खे सज़ा ॾियनि ऐं सबक सेखारिन, लेकिन मिठड़े मोहम्मद करीम साईं फरमायो, खबरदार तरारू परे करे छॾियो, मां मोहम्मद हिन खे बख़्शे छॾियो। हुजूर जो चाचो टुकड़ा टुकड़ा थो पियो उहुद में। अज असां दावा था क्यों असां आशिक रसूल हूं, हुजूर जा अखलाक काथे हिन असां में? केर करे ॾेखारींदो इएं? हुजूर साईं जो प्यारो चाचो जंहिं सालन जा साल पाक मोहम्मद करीम जे घर जी चौकी ॾिनी, बहादुर चाचो, दिलेर चाचो, सूर्य चाचो, हजरत हमज़ो साईं उहुद में जने हजरत हमज़े साईं के काफरन शहीद कियो, टुकड़ा टुकड़ा क्यों। ए मारे ख्याल त कर, हुजूर साईं जे प्यारे चाचे जो नक कपियो, कन्न कपियूं, अखियूं कढियूं, चप कपियूं, दंद भगऊं, सीनो चीरियूं, दिल जिगर गुर्दो कढी टुकड़ा टुकड़ा करे हार करे पातऊं। अल्लाह जो कसम रिवायतुन में अचे थो, जॾहिं ॿिन्ही जहाननि जे सरदार खे ख़बर पई साईं जन पंहिंजे चाचे जे लाश ते आया त साईं जन पंहिंजा ॻोढ़ा झले न सघिया। लेकिन अॻिते हली करे उहो जेको जवाबदार हो जंहिं इहा वारदात कई, एॾी वॾी वारदात जंहिंजो नालो वहशी हो, उन शख्स जो नालो वहशी हो, अचानक मुंह बंद करे सैयद कायनात जे साम्हूं आयो। साईं मां कलमो थो पढ़ां, मां मुसलमान थो थियां, ग़लती मञां थो, तौबा थो कयां, मूंखे ॾोह जी सज़ा मिले ॾियणु चाहियो, तव्हां वसदार आहियो, पर मां माफ़ी जी दरख़्वास्त साण खणी आयो हां। मां माफ़ी जे लाइक़ त न आहियां, मां टुकरन टुकरन थियण जे लाइक़ आहियां, पर मूंखे ॿुधायो वियो आहे त तव्हां रहमत लिल आलमीन आहियो, महिरबानी कयो। सहाब ॾिठो वहशी आयो आहे, तरारू खणी निकिरी पिया त वहशी खे सज़ा सेखारिन, लेकिन हुजूर फरमायो तरारू पुठ ते उछलियो, मां पंहिंजे चाचे जो खून वहशी खे माफ़ थो कयां। जेकरे अल्लाह से फरमायो इन्नका लअला खुलुकिन अज़ीम, ए मोहम्मद करीम बेशक तू सुहणन अखलाकन जो मालिक।
आहे को अहिड़ो मुसलमान जो को वाइदो करे त मां हुजूर साईं जे दग ते हलण जी कोशिश कंदुसि? चओ न इंशाअल्लाह, सभई चओ, सभई गॾिजी चओ। मुंहिंजा मुख़्तरम दोस्तो, हिन तबाही वारे ज़माने में जेकॾहिं को मुसलमान पंहिंजो पाण खे शिरक खां बचाए, बिदत खां बचाए, ज़लालत खां बचाए, गुमराही खां बचाए, अल्लाह जे दर ते सजदो करे, निमाज़ पढ़े, तिलावत करे, रब जे नालनि जो ज़िक्र करे, मां सम्झां थो इहो अल्लाह जो वली आहे। भली इहो हारी हुजे, भली मज़दूर हुजे, भली मेहनत कश हुजे, भली मेहूं चारींदो हुजे, पर अकीदा भी ठीक अथसि, कंहिंसां ज़ुल्म ऐं ज़्यादती भी नथो करे, 5 वक्त रोज़ानो निमाज़ भी पढ़े थो, पंहिंजे अल्लाह जे नालनि जो ज़िक्र भी करे थो, इहो वली आहे, इहो बुज़ुर्ग आहे। जेकॾहिं चाहियो था, जेकॾहिं तव्हांजी दिलि चवे थी त क़यामत जे ॾिहाड़े तव्हांखे पाक मोहम्मद करीम साईं जी शफ़ाअत नसीब थिए, त पोइ पंहिंजो पाण खे तब्दील कयो। असां कंहिंजा भी दुश्मन न आहियूं, सभिनी जा सजण। अगर सियासी मैदान में जमीयत उलमा इस्लाम कम करे थी तो सिर्फ इन जे करे त हिते कुरान जो कानून नाफ़िज़ थिए। बिलावल भुट्टो कुरान जो कानून नाफ़िज़ कंदो, ॻाल्हायो छो न? मियां साहब कुरान जो कानून नाफ़िज़ कंदो, इमरान खान कुरान जो कानून ॾींदो, वो जो लंडन में वेठो आहे इन्हनि जो हमराह अल्ताफ साहब इहो कुरान जो कानून नाफ़िज़ कंदो। अब ॻाल्हायो छो न? कुरान जो कानून ईंदो त आलिमनि जे ज़रिए ईंदो। तोखे सब्जी खपे त सब्जी जे दुकान ते तोखे वञणो पवंदो, तोखे कपिड़ो खपे त कपिड़े जे दुकान ते तोखे वञणो पवंदो, तोखे सोन जा ज़ेवर खपनि त तोखे सोनारे वटि वञणो पवंदो, तोखे कपड़ा सिबराइणा हुजनि त तोखे दर्जी वटि वञणो पवंदो, तोखे बूट वठणो हुजे त बूटनि वारे दुकान ते वञणो पवंदो। टिकी फोटो मेडिकल स्टोर तां कोन मिलंदो आहे, दवा जी शीशी सोनारे वटों कान मिलंदी आहे, कपड़ो सब्जी वारे वटों कोन मिलंदो आहे। कुरान जो कानून उतां ईंदो जेके कुरान वारा हूंदा। इनजे करे हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अहलुल कुरान हुम अहलुल्लाहि व खासतुहु। मदीने जे मीर फरमायो कुरान वाराई अल्लाह वारा थव, कुरान वाराई अल्लाह वारा थव। सैयद कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अलैकुम बिसुन्नती व सुन्नतिल खुलफाइर राशिदीन अल महदीयीन वअज़्ज़ू अलैहा बिन नवाजिज़। मां मोहम्मद करीम जे दग खे चिमड़ी पओ ऐं मुंहिंजा हिदायत वारा खलीफा माना अबू बकर साईं, उमर साईं, उस्मान साईं, अली साईं। हुजूर फरमायो अलैकुम बिसुन्नती व सुन्नतिल खुलफाइर राशिदीन अल महदीयीन वअज़्ज़ू अलैहा बिन नवाजिज़। मुझे दग के भी चिमड़ी पाओ ऐ मुझे खलीफन जे दग के भी चिमड़ी पाओ। मदीने जे साईं फरमायो मन अहब सुन्नती फकद अहब्बनी व मन अहब्बनी कान मअय फिल जन्नह। जेको मुझे सुन्नत सां प्यार थो करे जण मां मोहम्मद करीम सां प्यार थो करे, ऐं जेको मां मोहम्मद करीम सां प्यार कंदो जन्नत में मां मोहम्मद करीम सां गॾु। असां जमीयत उलमा इस्लाम में हिन जे करे शामिल थिया आहियूं जो या आलिमनि जी जमात ऐं हुजूर साईं जन फरमायो मुंहिंजा वारिस भोतार न आहिनि, सरदार न आहिनि, खान न आहिनि, नवाब न आहिनि। हुजूर फरमायो मुंहिंजा वारिस इहे करोड़पति, अरबपति, खरबपति न आहिनि। मदीने जे मीर जा लफ्ज़ हदीस जे किताबनि में लिखिया पिया थी। ॿिन्ही जहाननि जो सरदार फरमायो अल उलमा वरसतुल अंबिया। मां मोहम्मद करीम जा वारिस आलिम थव। आलिमन जी इज्जत कयो, आलिमन जो कदर कयो, आलिमन जो एहतराम कयो, आलिमन जो साथ दियो।
हाणे ज़ालिमनि जी हुकूमत चङाई तरह थींदी जॾहिं आलिमनि जी हुकूमत। बच्चन के कुरान पढ़ायो ऐं जेके स्कूलनि में पढ़नि था, कॉलेजनि में पढ़नि था, यूनिवर्सिटियुनि में पढ़नि था नौजवान, उन्हनि खे चवां थो तव्हां ॿियो कुझु नथा करे सघो त माना वारो कुरान वठी रखो। हिकु हिकु सुफ़ो पढ़ो बस रोज़, अल्लाह जे कुरान जी माना समझो। उर्दू में, सिंधी में, अंग्रेजी में खोड़ किताब हाणे छपजी विया आहिनि। दीनी किताबनि जो मुतालो कयो। दीनी किताबनि जो मुतालो कयो। अखबारूं कीअं शौक़ सां पढ़ो था, टीवी खे केतिरो टाइम था ॾियो, ड्रामनि खे केतिरो टाइम था ॾियो, अधु कलाक खनि दीनी किताबनि खे ॾियो। पाक मोहम्मद करीम साईं जी जिंदगी पढ़ो, हुजूर जे गुलामन जी जिंदगी पढ़ो, आले मोहम्मद जी जिंदगी पढ़ो, असहाबे मोहम्मद जी जिंदगी पढ़ो, अहले बैत मोहम्मद जी जिंदगी पढ़ो। रब जे ज़ात जो कसम जे कॾहिं पाक मोहम्मद जी जिंदगी जो मुतालो कंदे तुंहिंजी जिंदगी सोनी बणजी वेंदी। हे नूर आहे, नूर माना रोशनी। जंहिं वटि क़ुरान आहे उन वटि रोशनी आहे, जंहिं वटि क़ुरान न आहे वो ऊंदहि में। कंहिंखे गार ॾियण जी ज़रूरत ई कान्हे, कंहिंखे घटि वधि ॻाल्हाइण जी ज़रूरत ई कान्हे। तूं सुहिणे अंदाज़ सां नसीहत कर, नतीजो तुंहिंजे हथनि में न आहे, नतीजो अल्लाह जे हथ में। ॿिए ॾियारे असांजो एहतिजाजी प्रोग्राम आहे शिकारपुर में, तमामु वॾे पैमाने ते। सॼी सिंध में असांजी तहरीक हले पई दीनी मदरसनि जे तहफ़्फ़ुज़ जे हवाले सां। जेके दोस्त असांजा खजी विया आहिनि उन्हनि जे बाज़ियाबी जे हवाले सां, अमन व अमान जे बहाली जे हवाले सां, वधंदड़ उरियानी ऐं फहाशी खे रोकराइण जे हवाले सां, थर में जेके बच्चा 61 साली में मरी विया आहिनि उन हवाले सां मां गुज़िरियल हफ़्ते वियुसि थर, उमरकोट, मिठी, छोर, चाचरो, डीपलो, इहे इलाइक़ा, नंगर पारकर जा इलाइक़ा। क़यामत जा मंज़र आहिनि, अस्पतालूं भरियूं पियूं आहिनि, सभई ॿारड़ा अस्पतालुनि में दाख़िल आहिनि, हॾनि जा पिंजरा, ॼण सॼे जिस्म ते गोश्त जी बूटी बि कोन अथनि। उन्हनि जूं अमड़ियूं अस्पतालनि में दाख़िल आहिनि, बिल्कुलु हॾनि जो ढांचो। अल्लाह ताला शल पंहिंजो फज़ुल फरमाए, अल्लाह ताला पंहिंजो करम फरमाए, अल्लाह सी तौबह जी तौफ़ीक़ अता फरमाए, अल्लाह सी असां ते राज़ी थिए, अल्लाह पंहिंजी कावड़ खां बचाए, पंहिंजे नाराज़गी खां बचाए। जिन अल्लाह जे ॿारनि जलसो करायो अल्लाह से उन्हनि जी ख़िदमत खे क़बूल करे, जिन ख़ैरात कई अल्लाह से उन्हनि जी ख़ैरात खे क़बूल करे। ऐं जेके अल्लाह जा ॿार जलसे में शरीक थिया आहिनि अल्लाह सी सभिनी जी हाज़िरी खे क़बूल करे। मां अव्हांखे गुज़ारिश करियां थो त ॿिए ॾिहाड़े सुबुह जो सवेरे शिकारपुर वारे प्रोग्राम में तव्हां सभु भरपूर नमूने शरीक थियो ऐं अकेला न, दोस्तनि समेत अचो, सभई कोशिश कंदा इंशाअल्लाह। मां जेको चयुमि अल्लाह से क़बूल फरमाए। व आखिरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा